सखर मां रिपोर्ट कर रहियो आहे हफ़ीज़ लाशारी। बासर धाड़ेलनि जो तशद्दुद। उमराणी बिरादरीअ जो सखर प्रेस क्लब साम्हूं एहतजाज। बासर ॾोहारियुनि जी मुबैना तशद्दुद ऐं पुलिस तरफ़ां का बि मुअसर कार्रवाई न करण ख़िलाफ़ खैरपुर जे इलाइक़े अबड़े सां तालुक़ रखंदड़ उमराणी बिरादरी जो मर्दनि, औरतुनि ऐं ॿारनि सखर प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन DIG सखर ऐं SSP सखर खां वाक़िए जो फ़ौरी तौरु नोटिस वठण जो मुतालबो कयो ऐं मुलविस बासर धाड़ेलनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई समेत फ़ुर थियल सामान वापसि कराइण ऐं इंसाफ़ जी फ़राहमी जो पिणु मुतालबो कयो। एहतजाज में शरीक मुतासिरीन अब्दुल रहीम उमराणी, ज़ुल्फ़िकार उमराणी, गौस बख़्श उमराणी, रुख़साना उमराणी ऐं ॿियनि माण्हुनि सहाफ़ियुनि खे ॿुधायो त अब्दुल रहीम उमराणी रिक्शो हलाए पंहिंजे घर समेत पंहिंजे ॿारनि जो पेट पालींदो आहे। हिननि इल्ज़ाम हणींदे चयो त 26 डिसंबर ते अबड़ा बिरादरीअ जे बासर माण्हुनि बबैलो बाईपास तां रिक्शो किराए रोशन आबाद जे बहाने अब्दुल रहीम उमराणी खे पाण सां गॾु वठी विया, जंहिं बाद बासर माण्हुनि अब्दुल रहीम उमराणी मथां रस्ते में वेश्याणे तशद्दुद जो निशानो बणायो, उन खां रिक्शो ऐं ॿियो सामान फुर कयो ऐं उनखे बेहोशी जी हालत में रोड जे किनारे ते उछलाए फ़रार थी विया। वाक़िए जे बाद हिकु मुलज़िम खे मौक़े ते पकिड़े पुलिस हवाले कयो वियो ऐं ॿिए मुलज़िम खे पुलिस गिरफ़्तार नाहे करे सघी। फुर थियल रिक्शो सामान वापसि कराए ॾिनो वञे, मुतासिर ख़ानदान खे इंसाफ़ फ़राहम कयो वञे।